या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हैवानों के तबीयत पर जो आया, हैवानों पर तबीयत पर जो आया, ऐसा सिफत सारा शब रोज गाया, मनो पर तबीयत पर जो आया, हैवानों पर तबीयत पर जो आया, है अब्द नाजी अज़त अज़मत, है अमर आमिना जी अज़मत अज़मत, बदावत या जे बदावत करिए जा मत सारी उम्मत, मनो कर नबीयत पर जो आया, है मनो कर नबीयत पर जो आया, है सदर सिफत सारा शब रोज गाया, मनो कर नबीयत पर जो आया, सब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। है मादरे मेवा सैयदा आमिना, मादरे मेवा सैयदा आमिना, रहमते दो जहां सैयदा आमिना, है नूर दा चचदा महर शोमीद था, नूर दा चचदा महर शोमीद था, मुस्तफा जी अमा सैयदा आमिना, है मुस्तफा जी अमा सैयदा आमिना, मादरे मेवा सैयदा आमिना, है पाक दामन हुई भूल रोशन हुई, है उम्म खैरुल वरा सैयदा आमिना, उम्म खैरुल वरा सैयदा
सुभान अल्लाह। हाणे आउं अर्ज़ कंदुसि मुंहिंजे मुर्शिद करीमनि जे शहज़ादे सादत साईं हसन मोइनुद्दीन करमी साईं खे पाण चंद स्टेज ते ऐं नाश्ते करणु। सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सच्ची शेरो बसन पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सैयदा आमिना ओ नबी सल्लल्लाहु आमिना तो के बेइंतहा राजदा तरबिना ओ नबी सैयदा आमिना। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आखिरतु लिल मुत्तकीन
والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ورفعنا لك ذكرك. صدق الله مولانا العلي العظيم. मुझे प्यारे दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्हम्दुलिल्लाह सर्द मौसम में वसंत रबीअ में अल्लाह ताला असां तव्हांखे पंहिंजे मुर्शिद कामिल जे दर जी हाज़िरी नसीब कई आहे। यकीनन सर्दी जी मौसम आए, मींहुं आए, पर जीअं आसमान तां रहमत वसे पई, तीअं दिलुनि ते अल्लाह ताला नफ़्स जी फैज़ जी रहमत वसे। मुझे दिलबर नबी जे मेराज जो महीनो आहे, फैज़ ऐं बरकत वारो महीनो आहे, ख़ैरात वारो महीनो आहे। असां मुर्शिदनि खां बातनी ख़ैरात वठण जे लाइ पहुचा आहियूं। यकीन आहे त हिन नक्शबंदी फैज़ जे दर ते अचण वारा माण्हू कोन्हनि। हज़रत मुजद्दिद मुनव्वर अल-मिसाई रहमतुल्लाह अलैहि फरमायो आहे त तरीक़े मां महरूमी ने असांजे तरीक़े में महरूमी न आहे। जो आवे मुराद पावे, जेको ईंदो मुराद पाईंदो। अल्लाह ताला का दुआ है, अल्लाह अपने आने की क़यामत ताईं जारी सारी फरमाए। मुझे मुर्शिद करीमन के सेहत कामिला आखिरा ज़िंदगी हयात अता फरमाए। अल्लाह ताला ने पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद में जहां हिकड़ी मुबारक आयत जे फकीर तिलावत कई, जंहिंमें अल्लाह रब्बुल इज्जत मुझे दिलबर नबी दे शान ऐं मर्तबे के बयान फरमायो। अल्लाह फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक। ए मुंहिंजा महबूब, मूं अल्लाह तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद ऐं बाला करे छॾियो ऐं असां तुंहिंजे ज़िक्र खे मथां उथियोसीं। अल्लाह फरमाए तुंहिंजो शान मर्तबो मान मुस्तफ़ा के न वधायो आहे, कि इंसान न वधायो आहे, ख़ुद मूं अल्लाह पाण वधायो आहे। अहिड़ो वधायो, अहिड़ो शान मथां उथियो, अहिड़ो मर्तबो अदा कयो जो तुंहिंजो मर्तबो मिस्री कुल काइनात में को आयो आहे न अची सघे थो, न पैदा थियो आहे न पैदा थी सघे थो। सूरत में, सीरत में, इल्म में, अमल में, कौल में, फ़ेल में, हसब में, नसब में, दीन में, काल में, दीन में, दुनिया में, आखिरत में न तो जहिड़ो को ईंदो न अची सघे थो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह रब्बुल इज्जत जॾहिं दुनिया तकलीफ फरमाई तो अल्लाह ताला 11,000 मखलूक़ात पैदा फरमाई। मुझे ला इंसान के चुने, इंसान में अल्लाह रब्बुल इज्जत हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम के औलाद मां शीश अलैहिस्सलाम के चुने। शीश मां अल्लाह ताला हज़रत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम के चुने। इब्राहिम के खानदान मां बस साहिब पैदा हुआ। अल्लाह ताला हज़रत इस्माइल के मुझे चुने। अल्लाह ताला इस्माइल के खानदान मां मुद्दिर कबीले के मुझे चुने। हबीब करीम फरमायो वो मुद्दिर मां कुरैश के चुने हो, कुरैश मां बनु अब्दुल मुतल्लिब के चुने हो। अब्दुल मुतल्लिब के यार साहिब दादर मां मुझे अब्दे अब्दुल्लाह के चुने मोहम्मद करीम के फरमायो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन्नल्लाह अस्तफ़ानी, हबीब फरमाया अल्लाह की चूंटा है मोहम्मद करीम। ऐ नबी से फरमाया त कि मां चूंटा है कि मुझी उम्मत को अल्लाह की चूंटे अल्लाह। ये कभी कहते जाए सारे मुस्तफा घर जेला तमाम मामूली ना आयो अल्लाह चूंटियो आदरे फुकाबाद में नबी जिक्र मुस्तफा को लगा करे। भाई जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत सैयदना जिब्रील अमीन फरमाए, हदीस मुबारक है हज़रत जिब्रील अमीन आयो साईं करीम की बात आए जो सुभान
मौलवी जो है तो ये सारे तो मुझे होने बाद जमीन रखे हल्की हाथ में मिला रखे को नवाज मुझे नबी शान जिब्रील के तो बयान कर रहा तुम से पढ़ कर रहे सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि Oh
Allah
सके तो जहां जाने सिद्दीक को सफा ये जान का बचा सजो जान भी हिम्मत भगवान साथ में जान सिद्दीक को सफा सके तो जहां ओ नबी जी अम्मा है ओ नबी जी अम्मा बीमारी जो इलाज सदको है मुझे मुस्लिम सदके का समरात यसरा हे किताब पढ़ो
तव्हांजे दर्दनि जो इलाज आहे हिन किताब में, तव्हांजे बीमारियुनि ऐं दुखनि जो कर्दनि ऐं मर्दनि जो इलाज आहे हिन किताब में। इंशाअल्लाह पढ़ंदो दिलि जाए थी वेंदी। सुभान अल्लाह। ऐं एक किताब आहे अहकामुन निआल, माना जुतियुनि जा मसाइल। जुती पाइण, जुती कीअं पाइजे, कहिड़े रंग जी पाइजे, कीअं पाइजे, जुती मदीने वारे साईं कीअं पाती, महबूबनि कई हुई सुन्नत छा आहे, हे पूरो किताब किबला आलम जुतियुनि जे मसाइल ते तक़रीबन 250 सुफ़हनि जो किताब आहे। अल्लाह ख़िज़री हयाती ॾे बेहतरीन किताब आहे। जुती जा हुकुम पाइजो न, जुती पाइण जा फ़वाइद कहिड़ा आहिनि, न पाइण जा फ़ाइदा ऐं नुक़सान कहिड़ा आहिनि, हर शइ साईं हिन में लिखी आहे। ऐं आख़िर में फैज़ वारो, बरकत वारो ऐं दिलि खे धोअण वारो किताब मुंहिंजे मुर्शिद करीम जी 2023 जी तारीख़, नालो बदल जिया पे दी जंग, बेमिसाल किताब। माना पहिरियों महीनो पढ़ण हाणे शुरू कयो आहे। गुलामी जो तमाम साईं हिन में पंहिंजा ख़्वाब लिखिया आहिनि, पंहिंजी ज़िंदगी जा अहवाल लिखिया आहिनि, ऐं हिन में वरी साईं बिर्द मज़ाक़ लिखिया आहिनि, पंहिंजी ज़िंदगी जा हालात लिखिया आहिनि। तव्हां कहिड़े नज़रिए से सभु दुनिया खे ॾिसो था ऐं तव्हांजो मुर्शिद कहिड़ी नज़र सां दुनिया खे ॾिसे थो, इंशाअल्लाह पढ़ंदो, तव्हां हे किताब पढ़ंदो, तव्हां पंहिंजे अंदर में तब्दीली महसूस कयो। असांजा भली ज़िंदगी इहा आहे जेका मुर्शिदनि गुज़ारी आहे न। किताब तक़रीबन सही ॿुधाए त ख़ुसूसन हर फ़क़ीर पढ़े। जे पढ़ण नथा ॼाणो त वठी वञो, ऐं जे पढ़ियल लिखियल खे वेहारे चओ त तव्हां पंज सफ़ा मूंखे पढ़ी ॿुधा त दिलि पर साईं किताब में छा लिखियो आहे। हे नंढो हिकिड़ो मुंहिंजा बुकलेट अहमद साईं फ़क़ीर सप्रायो आहे, सिलसिले आलिया नक्शबंदी आहे, वफ़ाई आहे, कर्मी आहे। हिन सिलसिलो पाक लिखियल आहे कि इहो सिलसिलो शरीफ़ इंशाअल्लाह जेको तव्हां रोज़ानो पढ़ंदो, सिलसिले आलिया नक्शबंदी आहे, अरवाह खे इंसान सवाब करे मफ़े जी बरकत हासिल कंदो, दुख लाखनि गमनि परेशानियुनि खां निजात मिलंदी, रूहानियत फरहत ऐं सुकून हासिल थींदो। सुभाणे 10 बजे इंशाअल्लाह कोट अल्लाह जो दासरो लॻाए करे मुंहिंजे मुर्शिद करीम जो ख़ुसूसी बयान थियो। इन महफ़िल में तव्हां सभिनी खे शिरकत जी दावत ॾियो। आसपास में पेश लाइन सभिनी में शिरकत जी दावत ॾियो। बिला ताक़ीद किताब जे नवाज़